मोहतरमा बेनज़ीर साहिबा हिकिड़ी गैर मामूली इंसान हुई, हिकिड़ी सुठी इंसान जी, सुठो इंसान मुकमिल इंसान थियणु खपे। ईअं ई कमियूं पेशियूं आहिनि, ऐं कमियूं पेशियुनि खां कोन थो चवां या मुंहिंजे जुमिले मां वरी माना इहा वठणु लॻो भई को न, हिकिड़ो सुठो इंसान जीअं हूंदो आहे जंहिं ते फ़ख़ुरु करणु खपे। मोहतरमा अहिड़ी सियासतदान हुई, सुठी माउ, सुठी ज़ाल, सुठी धीउ, सुठी लीडर ऐं सुठी हुक्मरान। पाकिस्तान जहिड़े मुल्क में हुक्मरान खां ग़लतियूं थींदियूं रहंदियूं, पर मुंहिंजे ख़्याल में बीबी जे हुक्मरानी में एॾो वॾो को गुनाह कोन्हे जंहिं ते शर्मिंदगी जो इज़हार माण्हू करे। बेनज़ीर साहिबा लाइ हिकिड़ो जुमिलो चवंदो आहियां त बेनज़ीर साहिबा खे ज़माना यादि कंदा, सदियूं रोअंदियूं। बीबी अहिड़ी शख़्सियत हुई, मूंखे बि मौक़ो मिलियो, ऐं ख़ुशनसीब थो सम्झां त भुटे साहिब खे वेझो ॾिठोसीं, भुटे साहिब जे पोयां डोड़ियासीं, भुटे साहिब सां हथु मिलायोसीं, भुटे साहिब सां गॾिजाणियूं थियूं उते उनजे भेट में। मोहतरमा जे त बिल्कुलु ई वेझे सर्कल वारी टीम न बि चऊं त ॿियो हल्को जेकर उन खां पोइ हुजे त उन में ज़रूरु शामिलु थियुसि, जो उन ज़माने में आउं सिंध काबीना जो मेंबर बि थियुसि। मोहतरमा कयो पाकिस्तान बैतुल माल जो मेंबर ऑफ बोर्ड मैनेजमेंट मेंबर सिंध पाण कई, उहिदार ई पंहिंजे ज़माने में डिप्टी सेक्रेटरी थियुसि उन ज़माने में, पार्टी जो राब्ता सेक्रेटरी थियुसि उन ज़माने में। तंहिं करे मूंखे वेझो ॾिसणु बराबरि मौक़ो मिलियो आहे, ऐं मूंखे फ़ख़ुरु इन ॻाल्हि ते थींदो मूंखे, मुंहिंजे नसुलनि खे, त भुटे साहिब जे पोयां हलियासीं, हुन सां मिलियासीं ऐं बीबी सां गॾु कमु कयोसीं। पर बीबी लीडर हुई, असीं वर्कर हुआसीं, पर हिन जे बावजूदि बि वॾे फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे हर दौर में सियासत जूं तक़ाज़ाऊं तब्दील थी वेंदियूं आहिनि, ख़ासि करे अहिड़े मुल्क में जंहिंमें जमहूरियत पेर पुख़्ता कया ई कोन, जमहूरी क़दुरु मज़बूत थिया ई कोन, बिल्कुलु को उते जमहूरी क़दुरु जो ख़्यालु कोन्हे, जमहूरियत जे निज़ाम जो ख़्यालु कोन्हे, आइन जो ख़्यालु कोन्हे, कानून जी हुक्मरानी जो ख़्यालु कोन्हे। अहिड़े मुल्क में जमहूरियत खे पंहिंजे असुल रूह मुताबिक़ नाफ़िज़ करणु ॾाढो मुश्किल आहे। ऐं इन हवाले सां तव्हां क़बूल थो करियां त जमहूरियत खे जीअं नाफ़िज़ थियणु खपे हा, ईअं नाफ़िज़ कोन थी। जीअं नतीजा ॾियणु खपंदा हुआ, वठणा खपंदा हुआ जमहूरियत खां, उहे असीं न वठी सघियासीं। पर उन में मामिलो मोहतरमा जी शख़्सियत न आहे, मामिलो उन दौर उन वक़्त जे तक़ाज़ाउनि जो आहे। मफ़ाद परस्ती इलाही थी वई आहे। हाणे अव्हां जो TV जो प्रोग्राम ऐं मजबूरनि जवाबु थो ॾियां त इन ख़राबु करण में नवाज़ शरीफ़ साहिब खे ॾोही चवां थो, या छांगा मांगा करे बीबी जे ख़िलाफ़ु बेइतमादी रथ पेश करे पाकिस्तानी सियासत में पैसे जो अमल दख़ल वधाए छॾियो मियाँ साहिब। उन खां अॻु में पैसे जो अमल दख़ल कोन हो। ज़ियाउल खे पैसा विरहाया सियासतदारनि में, ठीकु आहे, मियाँ साहिबु उनखे बिल्कुलु अहिवालनि ताईं खणी आयो, उन कमु ख़राबु करे वेंदो। पोइ ज़ाहिर आहे हीअ बि सियासी पीपल्स पार्टी बि सियासी पार्टी हुई ऐं हुकूमत लाइ पई करे, जमहूरियत में हुक्मरानी लाइ पई करे, उन में बि इलाही फ़ैसिला पीपल्स पार्टी जे रूह जे ख़िलाफ़ु थिया, पर वक़्त जी तक़ाज़ा हुई, इन करे थिया आहिनि। ऐं उहे सभु ॻाल्हियूं पियो करियां जेके दोस्त तव्हीं सभु मूंसां कंदा आहियो, वेही सुवाल पुछंदा, बिना चई हिकिड़ो जनरल सुवालु वरितो आहे, पर सभु जवाब अव्हांखे आहिस्ते आहिस्ते ॾियां वेठो। त इहो रवाज विधऊं पैसनि जे अमल दख़ल, अॻे पैसनि जो अमल दख़ल कोन हो। पहिरियों दफ़ो सियासत जो इहो वक़्तु आयो जो जेके कम सियासत में ॾोह आहे से कारनामा थी पिया। अॻे ईमानदारी फ़ख़्र जी ॻाल्हि हुई, हाणे ईमानदारी बेवकूफ़ी थी लॻे। यकीनन वक़्तु तब्दील थियो, 20-25 साल थी विया, 30 साल, त ज़मानो बदिलिजी वियो। अञा बि के माण्हू आहिनि, अञा बि के क़यादतूं आहिनि जेके बीठियूं आहिनि। पर मोहतरमा त नवाज़ शरीफ़ जे अहिड़नि ॻाल्हियुनि या अहिड़नि अमलनि जे बावजूदि हुन चार्टर ऑफ डेमोक्रेसी साइन कयो ऐं सियासी दुरियुनि खे जमहूरियत जी मदद तमामु सुठी ॻाल्हि तव्हां कई आहे। हिकिड़े सुठे क़ौमी लीडर खे ईअं ई करणु खपे। जेकॾहिं मुल्क ते बहिरान अचे, क़ौम ते बहिरान अचे, मुल्क जी सालमियत जो सुवाल थी वञे, त पोइ पंहिंजे मंशूर जूं ॻाल्हियूं, पंहिंजे सियासी रस्ते जूं ॻाल्हियूं वक़्ती तरह तर्क करे बि छॾिबियूं आहिनि। दुनिया जा इलाही मुल्क आहिनि, वॾा वॾा इनकलाबी रहनुमा आहिनि,
जिन पंहिंजे मुखालफ़नि सां ठाह कयो। चाइना में थियो आहे जॾहिं जापान जा हमला थिया, किथे माऊ किथे चांकाई शेख, ॻाल्हियूं करणी पई पयूं। अफ्रीका में थियो कि जिन ॿधो जिन बेइज़तियूं कयूं अफ्रीका जे अवाम जे लीडर जूं, ॻाल्हियूं करणी पयूं। बीबी बि कई, इन में का ख़राबी न हुई। भुट्टे साहब इहे कयो। भुट्टो साहब नूरुल अमीन वज़ीर अज़म थियो, उनजे डिप्टी प्राइम मिनिस्टर जी हैसियत में अक़वाम मुत्तहिदा में वियो, जो अक़वाम मुत्तहिदा में पाकिस्तान जे आवाज़ जी ज़रूरत हुई। ऐं इहा आवाज़ ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो ई एॾो ॻरो ऐं भारी आवाज़ हो जेको पाकिस्तान जी वकालत करे सघियो पिए। लिहाज़ा बेनज़ीर साहिबा बि ईअं कयो, इलाही ॻाल्हियूं कई। मियाँ साहिब खे जीअं बि थियो उन ते बहस कोन था करियूं, पर मियाँ साहिब हिकिड़ी ताक़त थी उभरी आयो, ज़ियाउल हक़ जी हयाती में ज़ियाउल हक़ जी ताक़त सां उभरी आयो। पोइ हिन मुल्क में जमहूरियत खे रवां दवा रखण लाइ इहे मसइलूं बीबी करणी पयूं। ठीकु, सुठो कई, का ख़राबु ॻाल्हि कान कई। हींअर बीबी जे क़त्ल खां पोइ पहिरियों बयानु बिलावल साहिबु छा ॾिनो त जमहूरियत बहितरीनु इंतकाम आहे। वजह उहो बीबी जो नारो आहे। त इमरान ख़ान जी ॻाल्हि ग़लति आहे, आउं पकड़ झलिजी पवां, मूंखे कुझु थी वञे हीअ करे छॾिजो, हीअ करे छॾिजो, हुनखे मारे छॾिजो, बिल्डिंग साड़े छॾिजो। बीबी जो रस्तो इहो कोन्हे, ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो रस्तो न आहे त मूंखे कुझु थिए त तव्हां तबाही करे छॾिजो। ॻाल्हियूं करणु खपनि, छो न करणु खपनि। सियासत में त ॻाल्हि ॿोल जे ज़रिए ई मामला हल थींदा आहिनि। मोहतरम सवर मुड़ुसनि जो मटु हुई। इहे पहाका बहाका जेके औरतुनि जे कमज़ोरनि जा ऐं अधु वोट ऐं ताक़त अधु, इन सभिनी खे बेनज़ीर साहिबा जी क़यादत ऐं सलाहियतुनि ॿुधे ख़ारिज करे छॾियो। बेनज़ीर साबित कयो त हिमत जे लाइ हरू भरू मर्द जो हुजणु ज़रूरी न आहे, दानिशमंदी लाइ हरू भरू मर्द जो हुजणु ज़रूरी न आहे। का बि अधु गवाही मज़हबी हवाले सां आहे, सियासी हवाले सां बेनज़ीर साहिबा इहे ॻाल्हियूं रद्द करे ॾेखारियूं ऐं अहिड़ा फ़ैसिला कई, अहिड़ो तरीक़ेकार अख़्तियार कई, हैरान सभिनी खे हैरान परेशान करे छॾी। आउं त चवां थो न, पढ़ियल लिखियल समझदार दानिश्वर ऐं वतन दोस्त अवाम दोस्त पीउ जी दानिश्वर पढ़ियल लिखियल आला तालीम याफ़्ता वतन परस्त धीउ बेनज़ीर साहिबा हुई। तंहिंमें इहे सभु सलाहियतूं जेके अवी चओ था इहे हुन कयूं आहिनि, इहा ॻाल्हि सची आहे। ऐं उन दौर खे विसारे नथो, जेको मूं सवेल चयो तव्हांखे जुमिलो चयुमि त ज़माना रहंदा सदियूं यादि कंदियूं, त उहो इन करे चयुमि जेको तव्हां ॻाल्हि था करियो तव्हां कीअं थो ॾिसां मोहतरमा खे। मोहतरमा असांखां विसरण जी कान्हे। ऐं इलाही लम्हा अहिड़ा आहिनि। दुबई में अबूज़हबी में जलसो थियो, आउं वियोसि हुते, आउं लिकी वञी वेही रहियसि। मूं चयो नाराज़ थींदी त 15 ॾींहं पहिरीं आयो आहियां, मुलाक़ात करे वरी तव्हां ॿियो दोस्त वियो, उहो मूंखे वठी वियो, यार मूंखे ॾिठो कोन्हे, तूं हल ऐं मिलां हली। मूंखे शौक़ु सालनि खां पोइ बीबी खे ॾिसां, भला ॾिसंदा तूं सही, ॻाल्हाए भले न। ऐं लिकी वञी परे वेही रहियसि। मोहतरमा आई हाल में स्टेज ते वेठी, त कमाल जी रहनुमा हुई, सियासी रहनुमा। इहे थोरी असां वारा मोगल लीडरनि जहिड़ी हुई। असां पाकिस्तानी सियासत में घणो करे रुॻो मोगाइण जो मुज़ाहिरो आहे, उसूल रस्तो को कोन्हे। सो बीबी उतां ॾिठो आहे, कंहिंखे चई त मौला बचाने वेठो आहे, उनखे चयो तकीर थी करे। मूं तकीर शुरू कई त ज़ाहिर अरसे खां पोइ बीबी खे ॾिठो। असां पीपल्स पार्टी वारनि लाइ, कारकुननि लाइ, लीडरनि लाइ बि इहो, पर कारकुन लाइ स्पेशल तौरु बीबी पाकिस्तान में न हूंदी त जहिड़ा पीपल्स पार्टी जा वर्कर उदास हूंदा हुआसीं, या हालांकि असीं न को मिलूं न को वञूं, पर ॾढ त यार बीबी कोन्हे। वरी बीबी ईंदी त ख़ुशि पिया इस्तक़बाल कंदासीं, उहो पंहिंजे घर असीं पंहिंजे घर, पर हिकिड़ो ॾढ हिकिड़ो कुवत। पोइ उते हुन में अबूज़हबी में तकीर कयमि त मुंहिंजे अंदाज़ ईअं थी वियो त भई बीबी इलाही अरसो थियो आहे तई पाकिस्तान खां परे आहियो, मुल्क खां परे आहियो। सिंध पाणी जो मसइलो वॾो सिंध में थी वियो आहे, सिंध जा माण्हू रोअनि पिया, अव्हां खे यादि पिया कनि, मज़दूरनि सां मसइलो, ईअं मसाइल वेही ॿुधाइनि। ओचितो मुर्द मोहतरमा ज़ारो कता रुनो ई पिए, टिशू हथ में सां ॻोड़ा वहनिसि पिया। मूं खणी तकीर बसि मुंहिंजो आऊं बसि थो करियां, हाणे बीबी खे रोंदे ॾिसंदासीं किथां असांखे ईंदो। पर वरी माण्हुनि लाइ पाण भले चई न अञा ॻाल्हायो भले। हाणे जेका आवाम सां गॾु अवाम सूरनि ते रोए थी क़यादत, जेका आवाम जे ख़ुशियुनि में खिले थी क़यादत, जेका आवाम जे ग़मनि खे पंहिंजो थी सम्झे ग़म, उन क़यादत जो मुक़ाबिलो कीअं थी सघंदो। हीअ अटकली चालबाज़ियूं बीबी खे कोन शिकस्त ॾेई सघंदा। हुननि वटि हुननि जो मुखालफ़नि जी शिकस्त मुक़दर बणिजी वई। इन करे हुनखे
शहीद करे पंहिंजी जिंद छॾायूं, वरना हुनजी हयाती में जिंद छुटण जी हुई कान। ऐं मोहतरमा खे शहीद करण खां सवाइ मुखालफ़त वटि ॿियो रस्तो ई नज़र न आयो। बैन अक़वामी सतह ते हिकिड़ो अवामी महाज़ ठाहियो, सभु वतन दोस्त इंसान दोस्त माण्हुनि जा मुल्कनि जा इतिहाद हुआ, उन्हनि जी रहनुमा हुई, जीअं पीउ हो तीअं पाण हुई। कारकुन किथे वेठा आहियूं, पंजाब में, सिंध में, हैदराबाद में, टंडेवली में, किथे वेठा आहियूं, अजीब हिकिड़ी कुवत आहे त बीबी वेठी आहे। बीबी वरी गैर मुल्की में दौरे ते या कंहिं कम सां वञे या मोटी अचे, असीं जहिड़ा उदास थी वेंदा हुआसीं। इहो तल्लुक़ हो, इहो गहराई हुई ऐं सुञाणींदी। हज़ारनि माण्हुनि नाला यादि हुअसि, जेको वञे हुनखे नाले सां सॾे। इहा पी में बि हुई, इहा पी में भुटे साहिब में बि सलाहियत हुई। हज़ारनि माण्हुनि नाला यादि। आउं मिलियो सां वॾे अरसे खां पोइ जेल मां निकितुसि त CIA सेंटर मां। तो आप कैसे हैं मौला बख्श, भाभी कैसी हैं, बच्चे कैसे हैं, अब बड़े हो गए होंगे। हाँ, अहिड़ियूं ॻाल्हियूं इहे जेके पंहिंजाइप ऐं हर जाइ ते तव्हांखे ॿुधायां, हिते जंहिं ॾींहुं हमिलो थियो बीबी ते, बीबी शहीद थी वई, त उहो जेको मोबाइल हो ब्लैकबेरी पिया चवनि, उन में उतां मैसेज कयो अथसि। उन खां हिकु ॾींहुं अॻु में फयाज़ शाह जो एक्सीडेंट थियो हिते कराची में, हैदराबाद ईंदे। उनखे मैसेज पई करे चवे थो उनखां मुंहिंजे पारां हमदर्दी जो इज़हार करियो। जेके अहिड़ी मुसीबत में पंहिंजा कारकुन यादि ईंदा, उहा क़ाइद कारकुन खे कीअं न यादि हूंदी, उहा कीअं विसरंदी। अॼु बि बेनज़ीर साहिब जो ॾियारो थो अचे, हाणे अचे पियो, ॾिसजो TV ते ईंदी, हलणु ॻाल्हाइणु कर, माण्हुनि जे घरनि में जहिड़ो मातम हूंदो, उछंगारूं पिया माण्हू, ॼण रोअनि पिया माण्हू बेनज़ीर साहिब। जिते माण्हू खां पंहिंजा माइट विसरी वेंदा आहिनि, उते जे लीडर यादि पई पए। पोइ जेको तव्हां वारो सुवालु आहे, उनजी का त अमली सूरत हुई जो माण्हू अञा इश्क कनि, उहो टुटो ई रस्तो न आहे। अञा माण्हू बेनज़ीर साहिब खे नाहे विसारियो। हा, बसि असांजी कोताही ज़रूरु आहे। असांखे जीअं इन यादि खे अञा वधीक मज़बूत करणु खपे, मुस्तहकम करणु खपे, उहो न करे सघिया आहियूं। उहे बि पाकिस्तान जूं हालतूं आहिनि जॾहिं करायो आहे असां खां, पर तॾहिं बि हिकिड़े कारकुन वांगुरु हिकिड़े ईमानदारी सां इहो एतिराफ़ु करणु खपे त असांखे बेनज़ीर साहिब जो रस्तो वठी, बेनज़ीर साहिब जा तय कयल उसूल, बेनज़ीर साहिब जो कारकुन सां रवैयो, बेनज़ीर साहिब जो सियासत लाइ रवैयो, बेनज़ीर साहिब जो जमहूरियत लाइ रवैयो, इन रिवायतुनि खे मज़बूत करणु खपे।